तमामु घटि हो। पर फार्मेसी जे करे, मेडिसिन जे करे, रिसर्च में, तहकीक में उहे शयूं डायग्नोज थियूं त इहे बीमारियूं। ॿोली का बि हुजे, जेकॾहिं तव्हां हुनखे सिखंदा, हुनजी अहमियत खे सम्झंदा त इहो न सिर्फ़ु ॿार जी ज़हनी सलाहियतुनि खे उजागर कंदी आहे, पर उन सां गॾोगॾु उते जी रहणी कहणी तहज़ीब जी बि सुञाणप ॿोली कराईंदी आहे। सिंधी ॿोली दुनिया जी क़दीम तरीन ॿोलियुनि मां हिकु आहे। ॿार अॼु बि साइंस जा जेके मुखी उसूल आहिनि त ॿार जेतिरो मादरी ज़बान में लर्न करे थो ओतिरो शायदि कंहिं ॿी ॿोली में नथो करे, छाकाणि त ख़्वाबु जेको ॾिसे थो पंहिंजी मादरी ज़बान में ॾिसे थो, उहो सोचे थो त पंहिंजी माउ जी ज़बान में सोचे थो। जॾहिं तव्हां ख़्वाबु हुन में ॾिसो था, जॾहिं तव्हां हुन में सोचियो था त पोइ लाज़मी उनजा तव्हांजा जेका तख़युल आहे, जेको तव्हांजो ख़्याल जी उॾाम आहे जेका ठहे थी, उहा तव्हांजी पंहिंजी मादरी ज़बान, उहो तव्हां ॿी ॿोली में नथा सिखी सघो जेको तव्हां पंहिंजी मादरी ज़बान में सिखी सघो था। त स्कूलनि में मादरी ज़बान जो हुअणु ॿार जी ज़हनी सलाहियतुनि खे न फ़क़ति उजागर करे थो, पर ॿार में एतमाद जो बि गुण पैदा थिए थो। एतमाद जो पैदा थियण सां ई ॿार जी ग्रोथ थींदी आहे ऐं ॿारु वाधवीजी कंदो आहे, उनमें सही उनमें सोचण सम्झण जी सलाहियत पैदा थींदी आहे। लैंग्वेज हमेशह हिकिड़ो फॉर्मल जेको आहे न सब्जेक्ट रहियो आहे ऐं फॉर्मल सब्जेक्ट हमेशह प्रैक्टिस सां सिखिबो आहे ऐं इन जी प्रैक्टिस इलाही सवली ऐं सिंपल आहे। स्कूल में किंडरगार्टन लेवल खां वठी लिटरेचर में मास्टर्स PhD MPhil लेवल ताणी जेको आहे असांजी सिंधी ॿोली जी हिकिड़ी वर्थ आहे जेको ऑल ओवर द वर्ल्ड इंटरनेशनली हिकिड़ी वॾी वर्थ रखे थी। मूंसां गॾु कुझु काफ़ी अहिड़ा दोस्त जेके टीचर थिया आहिनि जेके शुरू में इंग्लिश मीडियम स्कूलनि में रहिया आहिनि, त उनजो नुक़सानु इहो आहे त हू अॼु हुननि जी सिंधी जेको आहे सो लिखण जो तरीक़ेकारी बि एतिरो बहितर न आहे। असीं वक़्तनि फ़वक़्तनि उन्हनि जूं ग़लतियूं कढंदा रहंदा आहियूं त भई छो त हुनजो ॾोह न आहे, हू त निहायती टैलेंटेड आहिनि, पर उन्हनि जा जेके माइट आहिनि उन्हनि जेके शुरू में वॾी ग़लती कई त उन्हनि खे सिंधी जे बारे में सेखारियो न, जेको असां वटि इंग्लिश फोबिया आहे, जेको आहे सो हिकिड़ो अफ़सोस सां चवणो पए थो त हिकिड़ो अॼुकल्ह हिकिड़ो रुझान आहे त जंहिं ॿार इंग्लिश में तालीम हासिलु न कई त उनखे शायदि मुआशिरे में इहो सम्झो वञे थो त हीउ बैकवर्ड फैमिली सां तालुक़ु रखे थो। हाणे असां मुख़्तलिफ़ नस्लनि मुख़्तलिफ़ क़ौमुनि या मुख़्तलिफ़ जेके ॿिया माण्हू हिते आबाद आहिनि उन्हनि जी ॿोली मादरी ज़बानूं ॿियूं आहिनि, पर उहे माण्हू ॿार जेकॾहिं आसान सिंधी जे नाले सां असां हिकिड़ो सब्जेक्ट पढ़ायूं था, उहो महज़ असां उन लाइ पढ़ायूं था जीअं हू हिते जे माण्हुनि जी रहणी कहणी उनजे ढंग तौर तरीक़नि खां वाक़िफ़ियत हासिलु कनि ऐं उनजे क़दीम जेको तारीख़ी वरसो आहे जेको असांजो आहे उन खां वाक़िफ़ु थियनि ऐं हिते जे माण्हुनि सां रिली मिली वञनि, छाकाणि त ॿोली जे बुनियाद ते इंसान सां तालुक़ु मज़बूत जुड़े थो। जेकॾहिं तव्हांजी ॿोली जे मामले में तव्हां कमज़ोर आहियो, तव्हां हिक ॿिए जी ॿोली नथा सम्झी सघो त तव्हां हिक ॿिए खे कतई नथा सम्झी सघो। इहो हिकिड़ो फितरी उसूल आहे। ॿोलियूं सिखण सां ई इंसानु हिक ॿिए खे सम्झंदो आहे ऐं हिक ॿिए सां तालुकात पैदा थींदा आहिनि। पाण हिकिड़ो उर्दू मीडियम स्टूडेंट्स होसि पंहिंजो जेको अकेडमिक करियर में, ऐं हिते ई असां पढ़ी करे रूरल एरियाज़ में पढ़ी करे सिंधी खे जेको आहे न असां पंहिंजे सब्जेक्ट्स में सुठे नमूने सां पढ़ियो आहे, त उन जो जेको आहे असांखे सिलो इहो मिलियो त जिथे बि वञूं था सिंधी असां ॻाल्हाए सघूं था। सिंधी में जेकॾहिं कम्युनिकेशन असांखे करणी पइजी वञे त असां उअं ई ॻाल्हाए सघूं था जीअं हिकिड़ो असांजो सिंधी भाउ ॻाल्हाए थो। दर्जे